He was murdered on 7th of April, and today we have gathered to tell the entire world that Pakistan is killing our leaders, leaders of Sindhi people and leaders of Baloch people. We want to tell them to stop supporting Pakistan, who's killing our finest sons and daughters. Yes. I first would request, it is really very hard for me to say, among us is the sister of Bashir Khan Qureshi. I'll request Adi Salma, please come and say. Ali, go to side. I'll request Adi Salma. Down is harmony, you got to be. Bashir Khan Qureshi, Sindhu Desh. अॼु पहिरीं दफ़ा चवां सिंधु देश इन जे करे जो असां केसिताईं पंहिंजे लीडरनि जूं पंहिंजे मासूम ॿारनि जूं कुर्बानी ॾींदासीं उन मुल्क जे लाइ जंहिंजे लाइ 40 साल 65 साल अॻु में सिंध वॉलंटरी रेगुलेशन पास कई हुई ऐं इहो चयो हो पहिरीं दफ़ा असेंबली हुई जे पाकिस्तान में वॉलंटरी रेगुलेशन पास करे पाकिस्तान जी आज़ादी जी ॻाल्हि कई हुई अॼु आउं चवां थी 65 साल गुज़रण खां पोइ जेके सिंध सां जातियूं थियूं आहिनि सिंधी माण्हुनि सां जातियूं थियूं आहिनि सिंध जे वसीलनि ते काहूं थियूं आहिनि सिंध जे ॿारनि ते काहूं थियूं आहिनि सिंध जे मासूम न्याणियुनि खे जेको आहे बेघर कयो वियो उन्हनि जे मथां ज़ुल्म कया विया उन्हनि खां पोइ असां हाणे इन खे ॾिसी चुका आहियूं जो असां मौत खे तरजीह ॾींदासीं पर ग़ुलामी खे तरजीह कोन ॾींदासीं हाणे ग़ुलामी जा ॾींहं ख़तमु थी विया आहिनि असां पंहिंजे सिर सां गॾु कफन जो ई माफ़ करे निकिरी चुका आहियूं जंहिं मार्च ते बशीर खान कुरैशी रैली कढी इहो साबित करे छॾियो हो सिंध जा माण्हू हाणे वधीक हिन थ्रेफ्ट हिन एस्टेब्लिशमेंट जी दहशतगर्द स्टेट में रहणु नथा चाहिनि छाकाणि त असां सिंधी माण्हुनि सां जेको थियो सो थियो हाणे न ऐं उहा रैली असांखे रस्तो ॾेई वई आहे राह ॾेई वई आहे असां हुनखे फॉलो कयूं जॾहिं बि जंहिं सच ॻाल्हायो जॾहिं बि मंसूर सूली सजाई उनखे क़तल कयो वियो ऐं बशीर खान कुरैशी खे जेको आहे सो पाकिस्तान जी स्टेटमेंट ॾिनी वई सिंधी माण्हुनि जो मेराको ॾिसी ॾिनी वई सिंध बि जेको आहे सो उन वक़्तु बि आज़ादी जी ॻाल्हि कई जॾहिं बेनज़ीर जो शहीद बेनज़ीर भूतो जो लाश गरी यासीन पुॼाए वई हुई लाड़काणे पुॼाए वई उन वक़्तु सिंध जे माण्हुनि मुतालबो कयो आहे कि न खपे पाकिस्तान न खपे अॼु असां डिसाइड कयो आहे न खपे पाकिस्तान न खपे 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 पाकिस्तान न खपे सिंध जे अनमोल इंसान बहादुर पुट जंहिं 30 साल मुसलसल जदोजहद कई लीडर जेके आहिनि से हिसाब पैदा न थींदा आहिनि न को रोडनि रस्तनि मां खणी था उन्हनि खे जेका फ्री हणवतियूं लीडर पैदा थींदा आहिनि मुंहिंजो तारीख़ी सिलसिलो आहे 30 सालनि खां उनजी जॾहिं जवानी जा ॾींहं हुआ जॾहिं रोमांस जा ॾींहं हुआ जॾहिं हुनखे घुमण फिरण जा ॾींहं हुआ उन वक़्तु हुन इंसान पंहिंजे हथनि में हथ कढी विधियूं हुयूं हुनखे चार्जर में विधो वियो हुनजे मथां पाकिस्तान हमला कया विया हुनजे मथां जेको आहे सो जेलनि खे बि कैद कयो वियो साढा 6 साल हुनखे जेल में विधो वियो पर हू इंसान कॾहिं बि जेको आहे न घुसियो न टुटियो आख़िर में एस्टेब्लिशमेंट हराम पाई करे हिकिड़े शींहं खे जीअं डसबो आहे तीअं शींहं जे पुट खे हुनखे डसे हुनखे ज़हर ॾेई सिधो सो क़तल आहे असां चऊं था हिननि कातिलनि खे सरेआम
सज़ा ॾी वञे ऐं असां डाउनिंग स्टेट में हमेशह इन लाइ न बीहंदा आहियूं त असांखे खोटू कढाइण जो शौक़ु आहे असां सदा ई पंहिंजा सूर खणी हिते हूंदा आहियूं ऐं वॾे में वॾो तारीख़ जो क़तल आहे सिंध जो क़तल आहे सिंधी माण्हुनि जो क़तल आहे इन जे ख़िलाफ़ असां सभु मुतहद आहियूं ऐं असां चऊं था हिते जे प्राइम मिनिस्टर खे हिन क़तल जी ट्रांसपेरेंट इन्वेस्टिगेशन कयो वञे असांखे पाकिस्तान जी गवर्नमेंट ते को एतबार कोन्हे को सिंधी गवर्नमेंट ते को एतबार कोन्हे को छाकाणि कॾहिं कहिड़ियूं ॻाल्हियूं था कनि कॾहिं कहिड़ियूं ॻाल्हियूं था कनि ऐं हुनजे बशीर खान कुरैशी ते कातिलनि खे सरे आम फाही ॾिनी वञे ताकी आइंदा को बि सिंधी माण्हुनि जे मथां हथ न थिए Pakistan! 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 Azadi! 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 Sindhu Desh! Sindhu Desh! Adi Afiza, she said, Pakistan, it is enough. Enough is enough. We had suffered 65 years of pain, of killings, of murders, of tortures, of human rights violations, of loot, of dacoit of our resources. Now it is no to Pakistan. The just only option is independence. I would now request Abdul Samad Baloch, who is Secretary General of Balochistan, Baloch Human Rights Commission UK, Abdul Samad Baloch. Gentlemen, I have nothing much to say but except that the Baloch diaspora and the Baloch in Balochistan strongly condemn the serious crimes of Pakistan of killing Bashir Qureshi, the son of Sindh. We Baloch are historically we have been with the Sindhi people on this tragedy. We are also with you and we share your grief, especially the Bashir Qureshi and people of Sindh. Pakistan is committing crimes against humanity in Balochistan and Sindh equally. It should be condemned, and we are here today to tell the international community that they should take notice of these Pakistani atrocities against Sindhi and Baloch people. Pakistan is not an enemy of the Sindhis and Baloch, but also it is a terrorist state. It's committing state terrorism in Sindh and Balochistan. We request that the international community must know that this is not an enemy of ours only, but it's also an enemy, it's a threat to the world's security as well. Pakistan is not a national threat, it's not only a regional threat, but also it's an international threat. The sooner international community take action, practical action, the better. It is for the whole entire humanity. And we condemn this barbaric killing of Sindhi leader Bashir Khan. And I must also remind this gathering that only 3 days ago Pakistan is also the Pakistani military they killed 4 innocent Baloch in an army operation in Makran. And you also know that in Liari, Karachi, the Baloch and Sindhis are also targeted. Not only the interior Sindh and interior Balochistan, but wherever Sindhis and Baloch populations are, they are also targeted. Since April 1st till now, it's the 5th or 6th army operation going on in Liari and Madib, in Baloch areas only. They are killing innocent, unarmed civilians. The People's Party government and its coalition government, MPM, are thugs. They are killing Sindhi people. It's not the only army which is killing the Sindhi nationalists and Baloch nationalists. I believe Pakistani parliament, Pakistani parliamentarians, politicians, Supreme Court, even the highest court, they're all equally responsible of killing Sindhi and Baloch nation. And they have all failed to protect Sindhi
Sindhi and Baloch people. Thank you very much.